सखर में समाजी तंजीम तरफ़ां कानून बाबति ॼाण ॾियण लाइ तक़रीब कोठाई वई। सुध समा बाबति खाते जी सरकार सां समाजी तंजीम माए मक़ाम तरफ़ां कोठाल तक़रीब में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि ऐं साफ़नि वॾे अंग में शिरकत कई। अॻवाणनि ग़ुलाम हसन जोड़ी जे तारिक अज़ीज़ ऐं ॿियनि जो चवणु हो त पाकिस्तान में हर साल 554 अरब रुपया अतियो गॾु कयो वञे थो, पर कुझु रक़म शरपसंद न हली वञे थी। हुन चयो त मज़हबी रवादारी सां ई मुल्क में अमन क़ाइमु करे सघिजे थो, मज़हबनि जो एतिराम करण सां ई भाईचारो क़ाइमु थी सघे थो। अॻवाणनि चयो त मुल्की अवाम खे बि पाण में मोहबत ऐं बर्दाश्त वारो माहौल पैदा करणु घुरिजे। सेमिनार में मज़हबी हमांगी बाबति तयारु कयल डॉक्यूमेंट्री पिणु ॾेखारी वई। सकरंड ऐं मीरे खान में सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो। सकरंड में कलम धरणे ज़ुल्फ़कार ख़ासकेरी मोहम्मद सिद्दीक़ ॿिनि जी अॻवाणी में सहाफ़ी चौक ताईं रैली कढी धरणो हंयो वियो। मीरे खान में सियासी समाजी धुरियुनि हाजन अली, मोहम्मद सफ़र गोपांग ऐं ॿियनि टैक्सी स्टैंड ताईं रैली कढी। इन मौक़े ते अॻवाणनि जो चवणो त सहाफ़ी जी अखि तमामु हिसास हूंदी आहे, हू जेको ॾिसंदो आहे उहो लिखंदो आहे। हुन चयो अज़ीज़ मेमण खे हक़ ॾेखारण ते सज़ा ॾिनी वई, जंहिंजा कातिल आज़ादु घुमनि पिया। अॻवाणनि चयो त नौशहर फ़िरोज़ पुलिस अज़ीज़ मेमण जे कातिलनि खे गिरफ़्तार करण में नाकाम वई आहे। सहाफ़ियुनि सियासी समाजी धुरियुनि मुतालबो कयो त जल्द अज़ीज़ मेमण जे कातिलनि खे गिरफ़्तार करे संदसि वारसनि में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk